हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह उन महफिल में पहुंचा, पुठियां जाए मिली वेही रहा। हजरत मोहम्मद बक्का के फरमायो तू भी मुंहिंजी भर में वेही रहो, पुठियां वेही रहा। मजलिस हलंदी रही, महबूबन दुआ घुरी ऐं दुआ घुरण खां पोइ जॾहिं महफिल ख़त्म थी तॾहिं अवां ॿुधी चुकाए बिनी जान जे सरदार फरमायो अली अर्ज कई मां पे कुर्बान थियन हाज़िर आहियां। पाण फरमायो अली उथी महफिल पूरी थी वई, हाणे मुंहिंजा आयल महिमान जेका तन में वंड विरा। हजरत अली खई झोली हाणे हितां थी वियो रवानो झंड वंड विराईंदो आख़िर में जॾहिं हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरिया लोहे वारे वटि पहुता मौला अली त ही झोली में जेका वंड हुई सा बि थी पूरी। झोली छंदे ऐं पोइ उतां जॾहिं मोटिया हजरत मोहम्मद बका रहिया इहे वंड मिली कोन, छो त अॻे जेतिरा ईंदा हुआ वंड ओतिरी हुई। अॼु ही बि शख़्स नओं आयो हो। जॾहिं मौला अली वापसि मोटिया ऐं महबूबन ॾे निहारियऊं तॾहिं पाण फरमायूं हिकिड़ो बका रहिजी वियो, उनखे कुझु बि कोन ॾिनई। अर्ज़ कई या रसूल अल्लाह वंड एतिरी हुई जो मखदूम मोहम्मद इस्माइल ताईं पुॼंदे पुॼंदे पूरी थी वई, वंड में कुझु हो ई कोन। ही माण्हू नओं आयल आहे, हिनखे ॾियां छा? महबूबन फरमायो अली देर न कर, इन ईंदड़ जे सर मथे दस्तार ॿधी छॾ। दस्तार माना पग, पग बागारो। ये न त पीर ॿिया पगूं कोन था ॿधनि, पग सभिनी वटि, पर बागारो उहो जेके रसूली पग मिली। असीं पंहिंजे नसीब ते जेतिरो नाज़ करियूं ओतिरो घटि आहे। कसम रब जी अॼु बि जेको उन गादी मथे थो वेह ऐं उन जे सर मथे जॾहिं उहा पग थी अचे तॾहिं उहो पागारो अॻिले पागारनि जहिड़ो फैज़ वारो। ही फैज़ खुटण वारो कोन्हे, हिन फैज़ में का बि कमी अचण वारी कोन्हे। उन तख़्त ते जेको बि वेठो उन जे सर मथे जॾहिं इहा पाग ऐं दस्तार आई त पोइ उन मथे जेके अनवार खुलिया उन्हनि जो अंदाज़ो न त मां लॻाए सघां थो न तव्हां लॻाए सघो था। पोइ उन जी शान एॾी बुलंद, मक़ाम एॾो बुलंद जो वली रा वली में शनासत, वली खे वली सुञाणे। पाण फरमायूं पग ॾे। मौला अली बि अर्ज़ कयो त क़िबला ही जेको नओं हमरा आयो इहो पग खणी सघंदो? ही जेका दस्तार हिन में त एतिरी ताक़त कोन्हे जो हिनखे खणी सघे। सुभान अल्लाह, ही पग बि वज़नी हुजे थी न, इन जो ज़िम्मेदारियूं हुजनि थियूं ऐं इहा पग उहो ई खणी सघे थो जेको उन ज़िम्मेदारियुनि खे पूरियूं करे, जंहिंमें एॾी हिम्मत हुजे, ताक़त हुजे। मौला अली चयो या रसूल अल्लाह पग त ॾियां थो पर हिन में एॾी ताक़त कोन्हे। हाणे ॿुधजां, किनी जहाननि जे सरदार इरशाद फरमायो अली पग इन लाइ कोन्हे, इहो अमानतदार आहे। पग अमानतदार तौर ॾियूं था, ही बतौर अमानत इहा पग रखंदो। इन पग खे पेरण वारो मोहम्मद राशिद रोज़े धणी ईंदो। इन पग खे पेरण वारी ज़ात ईंदी मोहम्मद राशिद रोज़े धणी, ऐं उन जे फ़ैज़ जो हाल इहो हूंदो त जिथां बि लखंदा उतां वण छिण में पिया ज़िक्र कंदा। ज़िक्र कंदा या न?